ॻाल्हाया? मां कुछ ॾींहंनि जे लाइ पंहिंजे माइटनि ॾे वेंदसि। कॾहिं वेंदीअ? जीअं ई पैसा मिलंदा निकिरी वेंदसि। घणनि ॾींहंनि लाइ? थी सघे तो महीने ॿिनि लाइ वञा। सोचे छा तो दिलावर, ₹1,00,000 में महीनो सुकून मिले सो तो महांगो न है। छा पियो सोचे? पैसा मां तोखे ॾियां थो। जॾहिं पैसा मिलंदा तयारी कंदसि। सोनी जी ₹1,00,000 ॾेई छॾेसि। हिन जे हथ मां त मां 5 लख बि न वठंदसि। अल्लाह अकबर, ख़बर नथी पई एॾो ज़िद। मां थी चवां तूं पैसा ॾींदे या न? तूं तयारी कर, पैसा मां हाणे तोखे ॾींदा। उठ। का भी ताज़ी कब्र ॾिसण में कान थी अचे। शायद मायरा खे घर या घर जे भर में दफ़न करे छॾियो हूंदा। असल हकीकत जी जेसिताईं ख़बर न पवंदी जेसिताईं इन कमदार खे ॿधी खणी न वेंदुसि। ईअं करिणो पवंदो हर हाल में। इन मूसा ख़ान जे कमदार खे हथु करिणो पवंदो। पोइ ई ख़बर पवंदी त ज़ालिमनि मायरा मथां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया आहिनि। बादशाह, मां ये न चई सघंदुसि त को वॾे भोतारे जी बि ग़लती हुई। खौफ न कर, जेका हकीकत आहे सा ॿुधा। मूंखे ख़बर पई त तो अदा वॾे सां गद्दारी कई हुई। जेकॾहिं मां सोराब जी जान बचाइण जी कोशिश कई त उनखे गद्दारी न चइबी, छो त सोराब तव्हांजो पंहिंजो आहे। हाणे ॿुधा त दिलि में गैर अथई या ख़तम करे छॾी? बादशाह, जेकॾहिं तव्हां अॻियूं ॻाल्हियूं दरगुज़र कयो था त पोइ मां केरु थींदो आहियां तव्हां वटि न कमु करण वारो। जेकर अॻियूं ॻाल्हियूं मां दरगुज़र न कयां हा त अॼु तूं मुंहिंजे साम्हूं न पर जेल में सड़ी रहियो हुजी। बादशाह, अॼु खां पोइ मां मौत क़बूलींदुसि पर तव्हां सां गद्दारी न कंदुसि। त पोइ वञी ज़मीनूं संभाल। बाक़ी जॾहिं तो में को कमु पियो त पोइ तोखे आज़माईंदुसि। महिरबानी बादशाह, महिरबानी। कुर्ब तुंहिंजा। ये छा है? घणो करे त इहो ई आहे। हा न ईअं न चवंदा आहिनि त पटड़ा जहिड़ियूं हरकतूं करे पटींदो न त खाइण वारो बि उहे ई हरकतूं कंदो। जेसीं ताईं उनजो असरु ख़तमु न थिए तेसीं ताईं उहो ईअं ई कंदो रहंदो। इन करे मूंखे कुझु न कुझु हरकतूं करणियूं पवंदियूं। हा छा कयां। अदियूं मुंहिंजे गुल फुल ओराणल ॾाढा ॾींहं लाया। भेनरो मुंहिंजे गुल फुल ओराणल ॾाढा ॾींहं लाया। सखर शहर में आवराणा हो मिलो मासां। हो रोहिड़ीअ शहर में आवराणा हो मिलो मासां। अदियूं में दे गुल फुल ॾाढे ॾींहं लाते। अदियूं में दे गुल फुल ॾाढे ॾींहं लाते। अखे पहिरीं
जियड़ी जने हारे तमारे ओ वारा वडा कारा घाटा जो सवारे तमारे ओ वारा वडा कारा घाटा जो सवारे तमारे अखे पेरिया जी अड़ी जो निहारे तमारे। छोकू का गाल समझ में अचे थी अदरा मुखे तो यार गाल ही समझ में नथी अचे काले ढोलू जी उम्र काले माई खेरा जी उम्र मुझे तो दिमाग ही चक्कर खाए जी ओदे। अरे भाई नचन था बिठा बात समझा तो का गाल आहे साईं का गाल आहे मुखे भी पूरो पूरो शक तो थी। अरे कहानी छा कयूं केरा दुस वडेरिया हाड़ी सकीना तू वडेरिया वडेरिया वडेरिया। हेलो असां पाजी आई पुट इए तो के थोड़े चली ना दिया केलो गुलाम दादरा किए तो भाई वाह वाह। निसार खान मां हाणे बार बार हिते कोन ईंदुसि ऐं आख़िरी दफ़ो हिते आयो आहियां। तव्हां हिकु भागीरे ऐं रूपोश खे गिरफ़्तार नथा करे सघो पर घटि में घटि एतिरी त कोशिशि करे सघो था जो हो जूं ई छॾे भॼी वञे। असां तव्हांजी हर मदद करण लाइ तयारु आहियूं। तव्हां कहिड़ी मदद कंदा? अञा हिकिड़ो मथे जो सूर ख़तम ई न थियो आहे मथां वरी ॿियो मथे में सूर विझो पिया। मथे जो सूर ऐं असां विधो आहे। तव्हां हिकु ॾोहारी खे आज़ादु करे छॾियो हाणे वो रुस्तम सां मिली ज़मीन खे आबाद करण जी कोशिशि कनि पिया। ज़मीन उनजी आहे ऐं उनजो हक़ आहे हू ज़मीन आबाद कराए सघे थो। कहिड़ो हक़ निसार खान कहिड़ो हक़? ज़मीन खान जी आहे। ॾिस निसार खान हू हिकु ॾोहारी आहे असांजी इज़त जो ॾोहारी। जेकॾहिं कानून उनखे सज़ा नथो ॾेई सघे त पोइ असां उनखे पंहिंजे हथनि सां सज़ा ॾींदासीं हथनि सां। उन सां अञा वधीक खून रेज़ी थींदी। पोइ रोके छॾियोसि त ही दर छॾे हलियो वञे ऐं हा तव्हां पंहिंजो पुलिस फोर्स तयारु रखिजो। जेकॾहिं रुस्तम ऐं उनजा साथी हुते नज़र आया त तव्हांखे इतला कंदासीं। जेकॾहिं असांजे इज़त जे ॾोहारे खे तव्हां हितां भॼाइण में कामयाबु थियो ऐं रुस्तम खे ख़तमु करे छॾियो त पोइ हिन दर में अमन क़ाइमु थींदो। पर जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो त ही दर सदाईं ॿरंदो रहंदो। रुस्तम खे ख़तमु करण में मां तव्हांजी पूरी हेल्प कंदुसि। बाक़ी खान कानूनी तरह कंहिंजो बि ॾोही कोन्हे। इहो तव्हां था चओ निसार खान तव्हां असांजी इज़त जे दुश्मन खे भले तव्हां माफ़ करे छॾियो पर मूसा ख़ान कॾहिं बि उनखे माफ़ न कंदो कॾहिं बि न। निसार खान पंहिंजा इहे कन खोले ॿुधी छॾ। अॼु मां आख़िरी दफ़ो तव्हांखे चवण आयो आहियां जेकॾहिं तव्हां कोशिशि करे सघो था त करे वठो न त ही दर हिकु दफ़ो एॾो ॿरी उथंदो जे तव्हांजे लाइ मुश्किल थी पवंदो। इन्हीअ करे जो मूसा ख़ान कॾहिं बि पंहिंजो इंतकाम न आहे छॾींदो इंतकाम
छो त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर आहे। गणे वठ माई पैसा गणे वठ एतरा पैसा तो के पंजी जिंदगी में न मिलिया हुंदा ऐं न कदी वरी मिलंदा ई मिलण त परे जी ॻाल्हि थी मां एतिरा पैसा तो पंहिंजी ज़िंदगी में ॾिठा बि न हूंदा। ॿुध मूंखे हिकिड़े चक्कर वरी सम्झाए त मूंखे करिणो छा आहे। भंग में रंग मिलाइणो आहे, भंग में रंग। इन्हीअ कम में तूं बि असांजो साथ ॾींदी आहे। हा साथ ॾियण लाइ सफ़ा तयारु आहियां, इहो त ॿुधाए न त शुरूआति किथां ऐं कीअं कयां। कन हेॾे कर ऐं गौर सां ॿुध। पर छोरी मञींदी कोन। उनखे मञण जी का बि ज़रूरत कोन्हे, छोरी पाण ई ख़ौफ़ मां बताल थी वेंदी। तोखे सिर्फ़ इहा कोशिश करणी आहे त इहा ॻाल्हि छोरी दिलावर खे न ॿुधाए। जेकॾहिं छोरी बताल न थी न त पोइ दिलावर सां ॻाल्हि ज़रूरु कंदी। पंहिंजी ख्वारीअ जे ख़ौफ़ जे करे इहा ॻाल्हि कॾहिं बि दिलावर खे न ॿुधाईंदी। उहा कहिड़ी औरत आहे जेका चाहींदी त मां बदनाम थियां ऐं पंहिंजे मुड़ुस जी नज़रुनि में किरी पवां। ठीकु आहे, मां सुभाणे खां ई शुरूआति कयां थी, पर ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं कुझु थियो न त इन जा ज़िम्मेवार तूं ऐं तूं ॿई आहियो। हा तूं बेफ़िक्र थी, मां अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुमि, अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुमि जो टई महफ़ूज़ रहंदासीं, टई। अचे अम्मा, हाँ हे वठो चरियो धातुरो, हे रात वारी मानीअ में मिलाए छॾे न, पोइ ॾिस वेही तमाशो त कहिड़ी था डांसियूं कनि। अम्मा रात वारी मानीअ में मिलाइण मां को फ़ाइदो कोन थींदो, खाइण खां पोइ सभु सुम्ही पवंदा, असांजी महिनत त अजाई न। चए अम्मा सच थी। तॾहिं त चवां थी त सुबुह वारी मानी में मिलायूं त जीअं खाइण वारा सॼो ॾींहुं ख्वार ख़राब ऐं ज़लील थींदा रहनि। छोरी वाह जी ॻाल्हि कई अथई, अॼु ख़बर पई आहे मूंखे त तूं खैरा जी धीउ आहे, मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी। अम्मा त पोइ तूं एतिरा ॾींहं छा पई सम्झी त मां तुंहिंजी पेट जाई न आहियां? कोई त पक, पर मूं वारो गुण तो में कोन हो। अॼु ख़बर पई त मुंहिंजे मोए खां पोइ तूं
मुल्क खे टांडा ॾींदी आहे, टांडा। माण्हुनि खे मुंहिंजी कमी महसूस कोन थींदी। अम्मा तूं रगो पंहिंजो दुआ वारो हथ मुंहिंजे मथे ते घुमाए छॾ, पोइ वेही रंग ॾिस। हाणे ॿी ॻाल्हि ॿुध, जंहिं वक़्तु बि जन्नत भाॼी तयारु करे न, तूं भाॼी अलॻि तयारु कजांइ पंहिंजे लाइ। उहो वरी छो अम्मा? खैरा चिसर ॾे ख़ैर हुजे, अमड़ उहा भाॼी असां कोन खाईंदासीं, पोइ भला छा सॼो ॾींहुं बुख ते हुजो। त इन जो मतिलब त अतीअ खे बि रोके अचां न त सुबुह वारी भाॼी न खाए। हींअर न छोरी, सुबुह सां जीअं तूं पंहिंजो कमु पको करे न, उन खां पोइ भाॼी अटकाए छॾिजांइ। पर ॻाल्हि ॿुध, कची या पकी भाॼी जल्दी लाहे अचिजांइ जन्नत जे ॾिसण खां अॻु में। पोइ वरी भेण खे बि भाॼीअ ज़री ॾेई अचिजांइ त उहा बि मानी खाई छॾे, असां बि खाई चुप करे वेही रहंदासीं। बहानो इहो हूंदो त असां आदि मानी खाई छॾिजां। हा, इहो सोणीअ खे ॿुधाइणो ई न आहे, न त उहो वरी नाराज़ थींदी, ॻाल्हि खुली पवंदी। ठीकु आहे अम्मा, ठीकु आहे। तो लाइ वरी हिकु चक्कर खट खोटणी पवंदी। अरे जेका तुंहिंजी हैसियत आहे उन हैसियत में रह। अॻिते ये ॿई अखियूं ख़राब करे हाकिम खान तरफ़ ॾिठई न, ये ॿई अखियूं कढी छॾींदो मैं। तो मुंहिंजूं अखियूं कढंदे तो? हा, ये ॿई अखियूं कढी छॾींदो मैं जेकॾहिं अॻिते भुल में बि इहे सिधियूं कयूं अथई त। तो मुंहिंजूं अखियूं कढंदे हाकिमड़ा? सोडे खान जूं अखियूं कढण एतिरियूं आसान न आहिनि। मां चवां थो ज़ुबान बंदि रख सोडा। अखियूं खान छाए वसीम छाए छोड़ा है? बाबा साईं ॾिसो न, हाकिम खान असांजी इहा इज़त करे थो। छोड़ा जॾहिं तोखे हाकिम खान जी शिकिल ऐं हाकिम खान खे तुंहिंजी शिकिल नथी वणे त पोइ ॿिन्ही खे हिक ॿिए जे साम्हूं अचण जी ज़रूरत कहिड़ी आहे? छा मां उतां ते न अचां? सोडा जे ॾिसी त उतां ते हाकिम खान वेठल आहे त कुझु देरि लाइ डरी वेंदो कर। बाबा नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते छो पिया दुश्मनी वधायो? अरे यार कुझु सब्र करणु सिखो, सब्र करणु सिखो। ऐं मूं वांगुरु मोहबती माण्हू बणिजी वञो यार, ॾाढो मज़ो आहे। बाजू जेकॾहिं ख़ैर घुरींदो न त बेघर जे अॻियां थी हल। हलो 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 अॻियां थी हल। हलो छोरी तूं वरी हिते कीअं? अम्मा चयो आहे त अॼु पंहिंजनि हथनि सां भाॼी चाढ़े ऐं मूंखे खाराए। अॼु सब्जी ताऊं थी चाढ़ियां, पर अम्मा जो अॼु दाल ते ख्याल थियो आहे। हराम जो रोज़ मच्छू पला खाई खाई भई सुजी पई वियो, हाणे वरी साईं दाल ते दिलि कयो आहे। जॾहिं भाॼी मां अम्मा जे लाइ तयार थी कयां त पोइ तुंहिंजे मथां कहिड़ो बार? वञी मर पाण पचा, मुंहिंजी सिहत ते कहिड़ो असर थींदो? अम्मा जी दिलि चवे थी ऐं मां कयां थी, पोइ तूं छो थी बक बक करीं? दूध बि पंहिंजो पाण खे अलाए छा थी सम्झे। जन्नत ओ जन्नत
अच्छा थी जीजा अच्छा थी ॻाल्हि ॿुध ही भाॼिया उते छॾे थी वञा जेकॾहिं हिन में लूण मिर्च वधीक पहिरियों हूंदो न त रईस खे चई ॾुंडा पटराईंदी सही जॾहिं तुंहिंजी भाॼी ख़राब थिए न पोइ चइजांइ बाक़ी हाणे ॼाड़ी न हण हाणे टर जन्नत ओ जन्नत अच्छा जीजा तू फाट त न अचा पई तो हाणे ख्याल कजांइ छाए जीजा यो अंदर कैसा पई बक बक करे जीजा या धोते ही दीन बाड़ी रहमत आहा खैरा दे सर दे खैर होते छा पई बके वन जन्नत वन त वरी हिन जी छोरी करे न भाॼी जो सत्यानाश वञे सभिनी जे खाइण खां निकिरी जीजा जेकर अॼु जी भाॼी ख़राब कयस न त ॾुंडा पटे छॾींदी सांस ॾिसा त करे छा थी खैर होते वॾी आई आहे धी खे धमकी ॾियण वारी ॾुंडा पटण वारी सम्झे अलाए छा थी मोटो नालो बि खैर अथसि हा